अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे? तव्हां ठीकु आहियो? तव्हांखे भला सवड़ वणे थी? सुठी आहे? गुड। ऐं तव्हांजो नालो छा आहे? अरसलान। अरसलान, तव्हांखे वणे थो इहो हंधु? गुड। संध्या खे वणे थो? सुमेरा, तव्हांखे इहो वणे थो हंधु? सुठो आहे? भला मज़ो अचेव थो? वाह वाह, इलाही मज़ो थो अचे। गुड गुड। अच्छा, तव्हांखे बि पाइणो? काफ़ी सारा ॿार जेके आहिनि वेकेशन्स ते पंहिंजे पंहिंजे ॻोठनि ॾे हलिया विया आहिनि। कुझु ॿार हिते आहिनि जिन सां मिली करे ॾाढो मज़ो आयो आहे। ऐं हमेशह मां हिन जाइ ते ईंदी आहियां त मां ॾाढो इंजॉय कंदी आहियां। हीअ ॿार मूंखे इलाही प्यारा आहिनि माशाल्लाह। ऐं इंशाल्लाह मुस्तक़बिल में बि चक्कर लॻंदो रहंदो हिते। त पोइ मैडम जे हिसाब सां बि ॿुधाई, जे घर में न आहिनि या ॿ ॿ करे हर घर में या जीअं बि समाला फोटो पर मां ज़रूर सब केर तो पैक कर? सब था पैक कर। संध्या के वेड़ण नथी अचे छा? मुझे पता वेड़ण से कौन है पसंद आ रहे। केर? अशोक तुझे मूंखे बि पढ़ाई। हाँ सही है। ॿारनि खे हिते तमामु ख़ूबसूरत माहौल मिलियल आहे माशाल्लाह। ऐं सिहत, सफ़ाई, सुथराई, उन्हनि जो हर तरह सां तालीम जो ख़्यालु रखियो वञे थो। उन्हनि जे रहण जो, उन्हनि जे खाधे पीते जो बहितरीनु हिते इंतज़ामु आहे। ऐं हींअर जीअं त वेकेशन शुरू थी वियूं आहिनि त कुझु अहिड़ा ॿार आहिनि हिते जंहिंजो को हिकिड़ो माउ पीउ आहे या कंहिंजो ॾाॾो ॾाॾी, नानो नानी आहिनि, त उहे ॿार पंहिंजे घरनि खे वापसि वियल आहिनि। के ॿार अहिड़ा आहिनि जिन जो कोई भी नाहे, बिल्कुलु यतीम लावारिस आहिनि। उहे ॿार मोकलनि में केॾांहुं बि न वेंदा आहिनि, हिते ही रहंदा आहिनि। तो जो बच्चे बिल्कुल लावारिस हैं, जिनका कोई भी नहीं है, वो छुट्टियों में यहीं पे रहते हैं। और जिनके कोई ना कोई फैमिली मेम्बर होता है, नानी, दादा, मामू, चाचा, फूफी, वो बच्चे जो हैं वो छुट्टियों में अपने घरों को चले जाते हैं। तो अभी यहाँ पे आप देख सकते हैं कि इनको किस तरह का माहौल यहाँ पे मुयस्सर है। हिकिड़ी तमामु ख़ूबसूरत जाइ आहे ॿारनि जे लाइ। अलाह न करे को महरूम हुजे पंहिंजे वालिदेन जी छांव खां या पंहिंजे घर जे सुख खां, उहा मजबूरी आहे इंसान जी। पर पोइ बि अहिड़ा इदारा जेके आहिनि अहिड़नि ॿारनि जे लाइ हिकिड़ो तमामु बहितरीनु कमु था कनि। ऐं हिते हुननि खे बिल्कुलु बि अहसासु न ॾियारो वेंदो आहे उन्हनि जी कंहिं बि महरूमीअ जो। ऐं हींअर मूं ॾिठो त हिकिड़ो ॿारु पंहिंजे वेकेशन जे लाइ हिकिड़ी नंढड़ी घर पई वञे, त उहा पंहिंजी SOS वारी मदर खे भाकुर पाए रोए पई ऐं वञणु न पई चाहे। त यानी इन मां तव्हां अंदाज़ो कयो त हिननि खे कहिड़े तरीक़े सां हिते परवरिश ॾिनी वञे थी। एक बच्ची अभी छोटी सी, उसका घर से कोई लेने आया था, वो वेकेशन पे जा रही थी, तो जो यहाँ की उसकी SOS की मदर थी वो उसको छोड़कर जाना नहीं चाह रही थी और वो रोती रही। फिर वो अपने घर चली गई। ये 10 दिन छुट्टियों के गुजार के बच्चे फिर यहाँ पे आएंगे। ही तव्हां ॾिसो, ही साम्हूं जेका बिल्डिंग आहे या हितां जी मस्जिद आहे, हिन मस्जिद खे हिननि मीनार न ठाहियो आहे, छो त हिते हिंदू ॿार बि रहनि था, हिते हिकिड़ो ॿको क्रिश्चन ॿार बि आहे। त ही हिनखे सिर्फ़ु हिकिड़ी इबादत गाह जो दर्जो ॾेई वेठा आहिनि। मुस्लमान ॿार हिते क़ुर शरीफ़ पढ़नि था, नमाज़ पढ़नि था। रमज़ान में जेके थोरा वॾड़ा ॿार आहिनि, छोकिरा ख़ासि करे, उहे इतिकाफ़ में बीहंदा आहिनि। तमामु हिकिड़ी प्यारी जाइ आहे। सो मूं चाहियो त ही मां तव्हां सां वीडियो शेयर कयां हितां जी, हिन हिकिड़ी ख़ूबसूरत पुरसकून जाइ जी। सो ॻाल्हि इहा आहे त हीअ जाइ केॾी बि सुठी आहे, पर अलाह साईं हर कंहिंखे पंहिंजे माउ पीउ सां गॾु रखे त बहितरु आहे। पर उहो मालिक आहे, उनजी मर्ज़ी आहे। पोइ बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह तो हिन तरह जा इदारा जेके आहिनि हिते मौजूदु आहिनि। ही मदर्स जेके हिननि ॿारनि जूं सॻियूं माउर बि न आहिनि, बेइंतहा हिननि जो ख़्यालु रखनि थियूं। हिन घर में ही कंबल सुकणा पिया आहिनि, ब्लैंकेट्स यहाँ पे सूखने के लिए रखे हुए हैं। जैसे आम तौर पे हम लोग घरों में करते हैं, उसी तरह से यहाँ पे सारे काम हो रहे होते। तो वीडियो को मैं यहीं ख़त्म कर रही हूँ। इंशाल्लाह फिर मिलेंगे। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, नेकीअ जे कमनि में हिसो वठो ऐं मदद कयो, माण्हुनि जी, इंसानियत जी ख़िदमत कयो, ज़रूरु कयो।
छो त असां जॾहिं हलिया वेंदासीं दुनिया में पोयां इहो ई रहिजी वेंदो। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, ख़ुशि रहो, आबाद रहो। अलाह भई।